अल्लाह ताला फरमाद मां रब भी गैब थो जाना मुझे मदीने वारो भी गैब जाने थो न। हाँ अचो तो वरी उहा तो आयत कुरान पाक जी पढ़ी बुधाया जैमें रब तो चवे पियो त मां अल्लाह भी तव्हां के दिया तो मुझो रसूल भी तव्हां के दे तो। वहाबी अज न मरे तजो कदे मरे खणिया हारे कुरान न त सुबह जो पो कुरान खोले नमाज़ड़ी पढ़ी ऐं वञी पो कुरान खोल जा सिपारा न ॿुधाईंदो मां सूरतुनि जा नाला भी न ॿुधाईंदो मां तव्हांजे टोलनि में भी हाफ़िज़ है न सुबह जो गॾु कर न उन्हनि खे उन्हनि खां पुछनी त इहे किथां आयतूं पढ़ियूं अथई त कुझु त मग़ज़ मारी कयो। अल्लाह ताला छा कुरान में फरमाए त तुंहिंजे ज़िक्र खे कंहिं बुलंद कयो अल्लाह जी ज़ात। हाणे उहो त रब खां वञी पुछ न मुंहिंजा सोहणा चवेसि त मुंहिंजा साईं तो मदीने वारे साईं जे शान खे केॾो बुलंद कयो आहे। अरे एॾो त बुलंद कयो अथईंसि जो मुहद्दिसन मुफ़स्सिरन जा अकुल इल्म क़ुरान जो क़स्मात दंग रहिजी विया। चयो त साईं असांखे ताक़त न आहे जो तुंहिंजे शान ताईं पहुची सघूं। आला हज़रत जहिड़े जवान चयो जेको एॾो आस के रसूल चए तो मुमकिन में ये कुदरत कहां मुमकिन में ये कुदरत कहां मां ॾिसां थो त माण्हू तोखे पाण जहिड़ो था चवनि जेकॾहिं तूं असां जहिड़ो आहे त इहा तो में कुदरत काॾहों आई जो आंगुर थो करे त चंड खे चीरे थो विझे। हाय 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 वरी आंगुर थो खणे त मौला अलीअ जे लाइ वयल सिज खे मोटाए थो विझे। रस्तो वठी थो हले त वण झुकी तुंहिंजे कदमनि ते सजदा था कनि। रस्तो वठी थो हले त जबल तुंहिंजे मथां दुरूद सलाम था पढ़नि। तूं असां जहिड़ो काथे आ जे असां जहिड़ो हुजे हा त असां में त इहा ताक़त नाहे जो असांजे चवण ते चंड लही अचे वयल सिज मोटी अचे असां ठोड़ूअ जे ज़ाल जे चवण ते त ज़ाल बि नथी अचे। एॾे आ चवेसि मुल्ला बीह त ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह त आला हज़रत साईं थो चवे त बस पो कम अहिड़ा तुंहिंजे हथ ते मां ॾिसां थो जेके रब जा कम से तुंहिंजा कम जेके मां तुंहिंजे ज़ात में कम थो ॾिसां पावर थो ॾिसां इहे त रब जा कम आहिनि। पो आला हज़रत अहमद रज़ा बरेलवी रहमतुल्लाह ताला अलैह थो चवे त पो मां अल्लाह हुई तोखे चवां मां अल्लाह हुई तोखे चवां। हाणे जेकॾहिं तोखे मां अल्लाह थो चवां त वाजिब में अबदियत कहां वरी तो नज़र करे ॾिसां त हलीमा जूं बकरियूं बीठो थो चारे अल्लाह हलीमा जूं बकरियूं त न चारींदो आहे। वरी तो ॾिसां त खदीजतुल कुबरा सां निकाह कयूं वेठो आहे आशा सिद्दीका सां शादी कयूं वेठो आहे अल्लाह शादी त न कंदो आहे। ॻाल्हायो कॾहिं तो ॾिसां त खंदक में बीठो आहे कॾहिं बदर में बीठो आहे कॾहिं उहद में बीठो आहे कॾहिं तो ॾिसां त नमाज़ बीठो थो पढ़े रोई रोई ॾाढ़ी मुबारक गोड़नि सां तर थी वञे अलम नशरह लक सदरक वारो सीनो गोड़ सां भिॼी थो वञे ख़ुदा नमाज़ त न पढ़ंदो आहे अल्लाह रुवंदो त नाहे। कॾहिं तो ॾिसां त जाबिर जे पुट थो ज़िंदह करे कॾहिं तो ॾिसां त पत्थर खे तो हुकुम कंदे त उहो वरी माण्हूअ वांगुरु पाणीअ जे मथां वरी तरंदो थो अचे। पत्थर पाणीअ में बुॾंदो आहे तरंदो नाहे पर हे तरे थो। जबल तो ॾिसां त दुरूद सलाम था पढ़नि इहे वण झुकी था सजदा कनि। अल्लाह बस आला हजरत कलम खणी फिटो कयो चए त मुमकिन में ये कुदरत कहां वाजिब में अबदियत कहां हैरान हूं मैं ऐ शाह ये भी नहीं वो भी नहीं तुझे शान के खुदा जाने असां जो अकुल न पहुंची सघियो। हाँ वदा केड़ा पढ़ी केड़ा पढ़ो कोट मिठियूं दाहूं ॿुधायां पर वरी भी सुभाणे चवंदा त ॾिठी त इहे ॿ बैत बि पढ़ी वियो। अदा तुंहिंजे इन्हनि ताननि तुनकनि खां टिजण वारा न आहियूं क़ुरान बि असां पढ़ी ॼाणूं भिटाईअ जो रिसालो आला हज़रत जूं नातियूं बि असां पढ़ी ॼाणूं। बाक़ी हाणे तोखे आ गूं खाइणो सो खाईंदो वत अदा असां तोखे छा कंदासीं।
ओ अदा अदा ॻाल्हायो अल्लाह अरे खुदा जे ज़ात जो कसमा तफ़सीर रूहुल बयान में हदीस कुदसिया अल्लाह ताला तो पांजे नबी के चवे त महबूब इन्हीअ खां वधीक ॿियो शान बुलंद कीअं कया जो कुल्लुहुम यतलबून रदाई व अन अतलबु रदाक या मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल्लाह ताला तो फरमाइस पद मुंहिंजा सुहिणा सारी कायनात चवंदी आहे त रब राज़ी हुजे मां रब चवंदो आहियां त मदीने वारो राज़ी हुजे वॾी ॻाल्हि आहे कंहिंजी परवाह अथसि कंहिंजी कान अथसि चवे त मां ख़ालिक़ आहियां तूं मखलूक आहे ख़ुदा थो चवे त सोना मां एॾो बेपरवाह बेनियाज़ रब एॾो त तोसां प्यार थो कयां जो सारी कायनात चवे त रब राज़ी हुजे पर मां रब चवां त मुंहिंजो मिठड़ो मोहम्मद करीम सुहिणो राज़ी हुजे अल्लाहु अकबर हेरे तवज्जो करे ॿुधो सोना तूं चवंदो आहीं त मुंहिंजो महबूब मूंसां राज़ी हुजे ॻाल्हायो न चवंदो आहे त मूंसां माशूक राज़ी हुजे अरे पोइ तूं थो चवे त मूंसां महबूब माशूक राज़ी हुजे त हो बि आशिक़ आहे मदीने वारे जो रब थो चवे त मूंसां मदीने वारो राज़ी हुजे न इन्हीअ में का रब जी शान जी घटिताई नाहे इहो रब जो हबीब सां प्यार आहे अल्लाह ताला तो चवे त जॾहिं मां बेपरवाह बेनियाज़ अल्लाह पंहिंजे हबीब सां एॾो प्यार थो कयां त तोखे कहिड़ो नाग थो खाए जो अहिड़े सुहिणे सां तूं प्यार नथो करें और वरी मता को चवे तो असां भला नबी सां प्यार न कंदा आहियूं छा नमाज असां वटि तस्बीह असां वटि ॾाढ़ियूं असां वटि क़ुरान असां वटि हज असां वटि उमरा असां वटि ऐं वॾा नेकोकार असां ऐं इत्तिबा असां इताअत फरमान बरदारी त मदीने वारे जी असां था कयूं तव्हां पोइ ॿुध त पोइ इहो मोहबत जो नालो आहे जो नमाज पढ़ी स्टेज ते वेही करे अचे चवेंसि त तूं नूर नाहे असां जहिड़ो आहे तोखे इल्मु कोन्हे को कुझु ख़बर अथई कुझु ख़बर न अथई पंहिंजे मौलवीअ जे इल्म मां नुक्स नथो कढे हिते को वहाबी देयू बंदी वाइज ते अचे तूं रुगो पुछेसि मौलवी अदा ओ फलाणा अचे जी ही जेको मौलवी साहब वाइज ते आणायो अथव इल्मु अथसि अरे इल्मु ॻाल्हाए नथो न हाणे जेॾो कंध थुलो पेट थुलो सॼो आहुरजी पवंदो बाबा शेखुल हदीस व तफसीर मौलवी साहब इल्मु त नथसि अभौ चई साईं मंतक त एॾो अथसि रुगो हीअं पाणीअ वांगुरु थो पीए नी ऐं ॻाल्हाईंदो बि रुगो फ़लसफ़ो आहे ऐं ईंदो आङूठो बि कोन्हेसि मां सच थो चवां क़ुरान मां के खड़ा मां कूड़ न थो हीअं आहे नी आहे अरे पोइ ॿुधी नथो मरे अहिड़े अक़ीदे खां जो पंहिंजे मौलवीअ जे इल्म मां नुक्स नथो कढे ऐं इल्मु उन्हीअ नुक्स मां जानमो थो कढे पोइ जेके पढ़ायो ई पाण रब आहे तुंहिंजे मौलवीअ खे ज़माने जो उस्ताद पढ़ायो आहे त उन्हीअ जे इल्म मां ऐब नथो कढे जेके रब पढ़ाए हेॾे मोकिलियो आहे चवेसि त तोखे कुझु इल्मु आहे कुझु न आहे हैफ़ हुजे हैफ़ हुजे हाफ़ हुजे हाणे तव्हां थकायो हा वॾा असांजो बि माण्हुनि सां कमु आहे को ढोरनि सां कमु त न आहे न अञा 2-3 मिंट ॻाल्हाइण जो दिलि ठारण ॾियो मां हिन नौजवाननि जो शुक्रगुज़ार आहियां नाला त मूंखे घणनि जा कोन था अचनि वेसर बि या अकील भुटे जो सो हिकिड़ो नालो यादि हथ में ॿिनि खां पुछा बि कोन अथ में नाराज़ न थीजो अलाह तव्हांखे जुआणी बख़्शे ॾींदो रब्बुल आलमीन तव्हांजे इश्क़ ऐं मोहबत खे क़ाइमु दाइमु रखंदो असां तव्हांजा दुआ ॻायूं यारी जे मदीने वारे सां लाती अथव त निभाए तव्हां हलिजो जे क़यामत जे ॾियारे तव्हांजो कंधु मथे न हुजे ऐं बेअदब ॾाढ़ीअ वारा टंगियल न हुजनि त मूंखे मार जाए अखर दिलि ते लिखे छॾ वाह वाह मदीने वारे जो शान आहे हाणे उहा पे तव्हां सां ॻाल्हि कयमि त उहा क़ुरान मां तो आयत पढ़ी ॿुधायां जंहिंमें अल्लाह ताला तो चवे पोइ त मां रब बि थो ॼाम त मुंहिंजो रसूल बि थो ॼेव सुभान अल्लाह या इन्हीअ जे करे तो पढ़ा जो टोड़ू रुगो चवां था त अलाह ॾींदो आहे अलाह ॾींदो आहे अलाह ॾींदो आहे
असां जो इहो अक़ीदो नाहे छा अल्लाह न ॾींदो आहे तॾहिं नाने ॾींदी आहे छा? अफ़सोस आहे, अफ़सोस आहे। अल्लाह ॾींदो आहे न, अरे इहो असांजो ईमान नाहे छा भला? इहो हिते लिखियल काथे आहे त नबी नथो हुजे, वली नथो हुजे, इहो ॾेखार तुंहिंजे सार खे असां ॼणो सम्झूं नथा। बाबा सभु कुझु अलाह ॾींदो, अलाह ॾींदो आहे। अरे एॾो बेशरम जो वरी उते जो उते वरी पेती खयूं। अलाह साईं में चंदो ॾे, अलाह ॾींदो आहे। अरे माइक मां पाण माइक आहियां। क़ुरान खणाए त असां गदारियो थियनि, असांखे तॾहिं था दाहूं कयूं। अरे मां 30-32 हवाज़ कया आहिनि रबीउल अव्वल में, मुंहिंजी रग रग थी सूर करे, मूंखे क़ुरान खणायो त संध चिकी पिया आहिनि, पर अचूं था जाथे था चौड़े ताथे इहे बीमारियूं। पोइ क़ुरान खणाए त गैरत थी जागे त मदीने वारे जे अरे मूंखे छो था इज़त ॾियो? मां पीर आहियां, बुज़ुर्ग आहियां। अरे मां शेख असांजा वॾा पतरूं ॿधी विया, खारा ठाहे विया। मां जे ऐब पंहिंजा ॿुधायो त मूंखे वाइज़ करणु न ॾियो। आहियां मां मोहाणो मोहाननि जे लेखे, पर सुञाणे थो सभु को मोहम्मद जे सदके। उन यार जे करे ताणे मूंखे इज़त ॾियो न त मां छा कयां? जंहिंजो खाइबो आहे तंहिंजो ॻाइबो आहे। ख़ुदा जी मार पई असांखे जेकर इहे मसाला पैदा न कयो त ॾाढो असां मदीने सरकार जो अधु कलाक वाइज़ पढ़ियूं, मां कुकड़ू खायूं 1000 जमायत खां वठी उड़े हलियो वञा। हाणे ॿुधो आयत मुबारक क़ुरान पाक जी, दिल ख़ुश कजो। अल्लाह ताला तो फरमाए ॿुधो, वलो अन्नहुम रदू मा आताहुम अल्लाहु व रसूलुहु वकालू हस्बुनल्लाह सयुतीनल्लाहु मिन फदलिही व रसूलुहु। बेशक सुभान अल्लाह। सुभाणे न निकिरी ॿाहिरि चवंदो त क़ुरान न पढ़ी, बस पोइ ॻाल्हि ईअं थींदी त हिन जो इहो दरवाज़ो हो सो बि कयोसीं बंदि, अॻिते त ईअं न चवंदो नी। हे क़ुरान पढ़ंदा आहिनि, बाक़ी सुन्नी क़ुरान न पढ़ंदा आहिनि। अरे ख़ुदा जे ज़ात जो कसम खणी थो चवां, रुगो खामखा इहे सुन्नत जमात जे आलमनि जे मथां इल्ज़ाम था आणनि, तुहमत था लॻाइनि। अदा बिजलीअ वारा हेॾे माॾे करेसि त मां आयत पढ़ा तर्जुमो कयां त जमायत ॾिसे। वाह वाह, जमायत जो बि वाह जो दीदार करायो, परते वजी जमायत पहुती आहे। वाह रे जवान वाह, सभु आशिक मुंहिंजे मदीने वारे जा अथव। चङो हेॾे ॿुधजो, असां तव्हां ॾे भाड़ो त न मोकिलियो होसीं नी त अचिजो, तव्हांखे इलाज़त न कया हुआसीं नी त अचिजो, तव्हां ॾे सवारी त न मोकिली हुअसीं नी त अचिजो। रुगो ॻाल्हि ॿुधव त स्कूल गर्ल्स हाई स्कूल लाहौरी महले जो भरिजी वियो आहे। अरे असांखे ख़बर न आहे त तूं वाइज़ कंदो आहे त माण्हुनि ॾे कारियूं मोकिलींदो, मां सूज़कियूं मोकिलींदो। हाणे क़ुरान जो नालो अथव, जलसे खे जे कामयाब कजो। वॾा हरबा हलायव, वॾा पैसा हलायव, वॾो माण्हुनि खे ज़ाहिरी नेक थी ॾेखारियव, पर मदीने वारे जी मोहबत आशिकनि जे दिलि मां कढी न सघियायो। इहो मदीने वारे जो मौजज़ो आहे। अल्लाह ताला ने इसी बारे में फरमायो तो वरी आयत पढ़ा पोइ तर्जुमो कया। हाँ, अल्लाह ताला तो फरमा दो, वलो अन्नहुम रदू मा आताहुम अल्लाहु व रसूलुहु वकालू हस्बुनल्लाह सयुतीनल्लाहु मिन फदलिही व रसूलुहु। अल्लाह ताला तो फरमाए तो कहिड़ो न इहो चङो हुजे, हाँ जो ये इन्हीअ ते राज़ी थियनि, हाँ
जेकी अल्लाह ऐं उन्हीअ जे रसूल इन्हनि खे ॾिनो। आता आता जे लफ़्ज़ जी माना है ॾिनो। आता माना ॾिनो। आता हुमुल्लाहु व रसूलुहु। इते आता जो फाइल अल्लाह भी आ, अल्लाह जो रसूल भी आ। अल्लाह ताला फरमायो त कहिड़ो न इहो चङो हुजे हा जो ये इन ते राज़ी थियनि हा जेकी अल्लाह ऐं उन्हीअ जे रसूल इन्हनि खे ॾिनो। हेॾे ॿुधो ॾिनो। अरे काॾे अचो था न? हा पंहिंजे कम सां था वञनि। पंहिंजा आहिनि असांजा जमायती आहिनि दोस्त। उन्हीअ खां पोइ वकालू हस्बुनल्लाह ऐं चवनि हा त असांखे अल्लाह काफ़ी आहे। असांखे अल्लाह सयोतीनल्लाहु मिन फदलिही व रसूलुहु। सयोतीनल्लाहु मिन फदलिही व रसूलुहु। सयोतीनल्लाहु मिन फदलिही व रसूलुहु। जो असांखे ॾे थो, जो असांखे ॾे थो, जो असांखे ॾे थो केरु? अल्लाह ऐं उन्हीअ जो रसूल पंहिंजे फज़ल सां। युती युती माना ॾे थो, माना मदीने वारो हाणे भी असांखे ॾे थो। हाणे भी असांखे ॾे थो। घुरण तुंहिंजो कमु आहे, ॼण महबूब जो कमु आहे। जेकॾहिं न ॾे त अल्लाह छो थो क़ुरान में चवेसि त अम्मा साइल फला तनहर हबीब। जेको तुंहिंजे दरवाज़े ते सवाली अचे उन्हीअ खे झिणकजाए न। जेकी तोखां घुरे तूं ॾे खज़ाना मुंहिंजा आहिनि विरहाइण ते तोखे करे छॾियो अथमि। तव्हांखे ख़बर न आहे त मुंहिंजो उस्ताद बुलबुल सिंध रहमतुल्लाह ताला अलैहि शेर पढ़ंदो हो त मेरे करीम से गर कतरा किसी ने मांगा तो दरिया बहा दिए है, दुर्बे बहा दिए हैं। वाह जो साईं तकरीर फरमाईंदा। खुदा जो कसम जो इहो रुगो शेर पढ़ंदा त माण्हुनि जूं दिलियूं ठारे विझंदा। ईअं आहे न? जेको तुंहिंजे दरवाज़े ते सवाली अचे झिणक न। जेकी तोखां घुरे तूं ॾिएसि। साबित थियो क़ुरान मां त अल्लाह बि ॾिए थो, अल्लाह जो रसूल बि। अरे तॾहिं सुन्नत जमात वारा मदीने वारे खां घुरंदा आहिनि जो तूं उन्हनि खे मुशरिक चवंदो आहे, शिरक चवंदो आहे, बिदअत चवंदो आहे। नबीअ खां था घुरनि, अल्लाह खे छॾे करे नबीअ खां था घुरनि, अल्लाह खे छॾे करे नबीअ खां था घुरनि। असां नबीअ सोणे खां इन्हीअ जे करे घुरंदा आहियूं जो अल्लाह चवेसि थो त जेको तुंहिंजो साली अचे तूं उन्हीअ खे ॾे। तॾहिं साईं जाॾो झोलियूं छलींदा आहियूं। तूं त वाणियुनि जाॾो वञी थो झोलियूं झले। खुदा जे ज़ात जो कसम आहे असांजो मौलाना बदरदीन साहब खुदा खिज़री हयाती ॾिएसि साल में 2-3 जलसा थो कराए। खुलफाए राशिदीन कॉन्फ्रेंस, कॾहिं मुफ्ती साहब जा जलसा, कॾहिं बुलबुले मदीना जा, कॾहिं कहिड़ा जलसा, कॾहिं कहिड़ा जलसा। वेठो आहे स्टेज ते। अॻु मां हिन सां ॻाल्हायो कोन्हे। रखूं था क़ुरान मथे ते त तो पंहिंजे जलसनि जे लाइ कॾहिं वाणियुनि खां चंदो वरितो आहे? साईं न वरितो थी न। हाणे तो चवे थो त मां न वहाबी काफ़र त रहियो परे, हिंदू त रहियो परे, न मां कंहिं शीए खां चंदो वरितो आहे, न वहाबीअ खां वरितो आहे। सिर्फ़ पंहिंजे सुन्नत जमात खां, दस्तगीर जे मुरीदनि खां। अरे असां तोखे अखियुनि सां ॾिठो आहे, असां था शाहिदी जे लाइ क़ुरान खणो तो वाणनि खे बि न छॾियो आहे, उन्हनि खां बि चंदो वरितो थी। हाँ बोली साहब तो चवे त हिकिड़े मां वहाबीअ खे वाणीअ खां चंदो वठंदे ॾिठो। चवे थो त मां चयोमांसि त हे त वाणियो आहे, हे त वाणियो आहे, त खिली वियो। चई त रुपियो त वाणियो न आहे। यार वाड़े वा इते जो इते शाहिदी मिली वई। पिता त पधरा कयूं पोइ हाणे खटाए भाउ।
चंगो मुड़स थो चवे यो पंहिंजे जोए खे वञी चओ त मां चङो मुड़ुस आहियां दस्तगीर जे मुरीदनि जाॾो पाण खे चङो साबित नथो करे सघे तूं कन खोले ॿुधी छॾ हाणे उहा थो क़ुर पाक जी आयत मुबारक तव्हांखे ॿुधायां जंहिंमें अल्लाह ताला थो चवे त मां रब बि शाहूकार कंदो या त मुंहिंजो रसूल बि शाहूकार कंदो आहे हाय हाय न त ग़रीब करे बि अल्लाह शाहूकार करे बि पर मां क़ुर में साबित न कयां त जेका चोर जी सज़ा सां मुंहिंजी सज़ा मूंखे हक़ न आहे त वरी मां लाड़काणे जे शहर में वाइज़ कयां जेकॾहिं मां साबित कयां त पोइ महिरबानी करे पंहिंजे वात ते ज़बान ते लगाम ॾे न त थी सघे थो जेको इहो तव्हां बभड़ो ॿारियो आहे अॻिते हली वॾो मच थींदो ऐं दस्तगीर जा मुरीद जॾहिं काॾों उथी पवंदा एडो झेड़ो थींदो जो लाड़काणे जी इंतजामिया सॼी थरथले हूंदी पढ़ा तो क़ुर जी आयत तव्हां ॾाढा सुभान अल्लाह जो त पोइ पढ़ा नी असां जेको हे पंहिंजा सूर था अंदर जा कढूं असां वटि इहे साबितियूं आहिनि ॿिया अलाए अंग्रेजी में कहिड़ो लफ़्ज़ चवंदा आहियो प्रूफ अलाए छा चवंदा आहियो हा प्रूफ करे विया कैसेटियूं असां वटि पयूं आहिनि असां पाण वटि रखी छॾियूं आहिनि जेको को चवे त उहा कैसेट बाबा हीअ ॿुध कहिड़ो वेठा मगज़मारी कयूं बाबा हीअ जेका तो ॻाल्हि कई बाबा हे किताब पढ़ हाय हाय छल रब कंदो जो मदीने वारे जे शान ते बिड़ी मरदासीं तेरी मर्जी पे मर मिटना शहादत इसको कहते हैं तेरे कूचे में होना दफन जन्नत इसको कहते हैं सवर जे मौत में भी मरंदासीं चोरन कंदे भी मरंदासीं धाड़न कंदे भी मरंदासीं कूड़न शाहिदन ॾींदे भी मरंदासीं दुकानन ते झेड़े कंदे भी मरंदासीं मौत उहो भलो जेको नबीअ जी शान ते अचे फ़कीर तो ॻाल्हाए अलाए छा थो भली को घट चवे को वध चवे कंहिंखे सच लगे कंहिंखे कूड़ लगे कंहिंखे मठिया लगे छा भी लगे असां नबीअ जी शान ते विढ़ंदासीं मोहम्मद है मताए आलम ईजाद से प्यारा पिदर मादर बिरादर जान माल औलाद से प्यारा मोहम्मद की मोहब्बत दीन हक की शर्त अव्वल है इसी में हो अगर खामी तो सब कुछ नामुकम्मल है अल्लाह ताला तो फरमाए वमा नकमू इल्ला अन अगनाहुमुल्लाहु व रसूलुहु मिन फदलिही 1.5 कलाक थियो आहे मां क़ुर जेको पढ़ियो आहे पोइ जे अञा बि तूं चवे त क़ुर न पढ़ियऊं त पोइ तूं ज़ालिम चइबे तोब मञ हाणे क़ुर खे ऐं वरी वॾी बकवास त इहा कंदा किथे आहे नबीअ जो क़ुर में शान किथे आहे क़ुर में नबीअ जो शान किथे आहे हे नबीअ जो शान न पढ़ियो अथमि तॾहिं चवां लफ़्ज़ अगर कुछ मुंह से कहता हूं तो मजा उल्फत का जाता है वगर खामोश रहता हूं तो हे कलेजा मुंह से आता है ये नानी मासूं तमाम वञी प्यारियूं कयो असां न कयूं हिन न कंदासीं ॻाल्हियूं थी ॿ या पंहिंजा ज़माने जा रिश्ता प्यारा कर या हसन हुसैन जो नानो प्यारो कर बस अरे क़यामत में बाबा कम ईंदो अमर कम ईंदी ज़ाल त हिते ई पिड़ कढियूं बीठी आहे उते काथे कम ईंदी ॻाल्हाए थो नथो भाइर हिते त हिक ॿिए खे मिल्कियत जे विरासत ते गोलियूं टोड़ियो हिकिड़े ॾिहाड़े रुगो दोस्त खे बोतल न प्यार त ॿिए ॾिहाड़े चोर वठी करे खाट उहो थो अचे हणाए छा थो चए ओ बा हा बा तूं वे हिते वे त अचे थो वे तू वञ साईं न थी इंतजामिया वारा तव्हां आहियो न
तू असांजे आकान खे पेशवान खे जेके लफ़्ज़ ॻाल्हाया आहिनि न असां ओढ़ा त इस्तेमालु कयूं कोन था। तोखे इते ई थोरी ज़रिए में चूंडड़ी थी पवे, ॾुख थो थिए के सेठियूं ॿुध त तूं असांजे आकान खे छा छा ॻाल्हायो आहे। हल तूं असां इन्हीअ जे करे त तोखे चूंडड़ी पायूं था त तूं दाह कर त हलूं डीसीअ वटि। ख़ुदा असांखे मौक़ो ॾिए त कमिश्नर जे आॾो इहे टेप हली रखा, इहे कैसेट ॿुधो, हाणे फ़ैसिलो कर। मां इहा चूंडड़ी तॾहिं त तोखे पायां थो त उथी तेल ॾाढनि खे मखियूं तो ते वेह चङो मुड़स थी त असां हक़ ते आहियूं। जेसि ताईं सिरीअ में साहवा लाड़काणे में ॻाल्हाइण न ॾींदासीं, जे ॻाल्हाईंदे त ॻाल्हाईंदासीं। तो जेतिरो इल्मु असांखे बि आहे। ॿुधो अल्लाह ताला तो फरमाए ॿुधो वमा नकमू इल्ला अन अगनाहुम अल्लाहु व रसूलुहु मिन फदलिही। तौबा सूरत, कहिड़ी सूरत? सिपारो काओ ॾाढा ॻाढ़ा आहे, ॾहों सिपारो। इन्हीअ जे करे पुछो मान जो तौबा सूरत ॿिनि सिपारनि में विरहायल आहे, 10 में बि त 11 में बि। केॾा त हसीन जवान आहियो, शाहूकार आहियो, भला आहियो, होशियार आहियो जो ॿुधाए वियो त 10 सिपारे में आ। हाणे तर्जुमो ॿुधो, तर्जुमो बि ईअं कबो थी जीअं मां कयां, हेॾे माॾे ॾिसजांइ। हाणे अल्लाह ताला तो फरमाए त इन्हनि खे कहिड़ी तकलीफ़ पहुती, इन्हनि खे कहिड़ी तकलीफ़ पहुती, इहा ई न, इहा ई न जो अल्लाह ऐं उन्हीअ जे रसूल पंहिंजे फज़ल सां इन्हीअ खे शाहूकार करे छॾियो। इहा तकलीफ़ पहुती लॻे आयो त मोहब्बत मां अर्ज़ु खणी आयो आहियां। पाण फरमाइश चओ, चई त अॻ में त अल्लाह ताला तोखे क़ुरान में ईअं चयो आहे नी त जेको साली तुंहिंजे दरवाज़े ते अचे झिणक ॾियास न। पाण मुर्कीअ फरमाए त हा चओ चओ छा थो चए? चई साईं मां ग़रीब आहियां, मूंखे शाहूकार बणा। त नबीअ खे हक़ हो त चवे सहा त अल्लाह शाहूकार कंदो वा, ग़रीब बि उहो कंदो वा। मुंहिंजे हथ में का शइ कान्हे का अल्लाह ॾे वञो, अल्लाह ॾे वञो। अरे ख़बर है क़ुरान जूं आयतूं पढ़ी ऐं ॿुधाईंदो मां माण्हुनि खे। अहिड़ा जवाब उन्हनि आयतुनि जा ॾींदासीं जे राति जो निंड में शिरक न भरे त असां दस्तगीर जा मुरीद ई न आहियूं। आयतूं पढ़ंदो आहे त खज़ाननि जूं चाबियूं फलाण तीर मटीर। हाय हाय पाण ॾाढो ख़ुशि थिया। पाण फरमायूंसि त तोखे शाहूकार कयां? चई हा साईं। पाण फरमायूंसि त शाहूकार न थी त भलो आहे, दुनिया खां इहा मिसकीनी भली थी। इहा ग़रीबी भली थी। साईं चयुसि, साईं असली ग़रीबी बि पासरियूं कढी विधियूं आहिनि, मां नथो सही सघां, मूंखे शाहूकार कर। अल्लाह पाण फरमायो त चङो भला जे नथो मुड़े त तोखे शाहूकार कयूं था। नबी साईं हथ खया, हेॾो मोहब्बत जा हथ खणण, आला हज़रत जो कलम हलाइण। जावे तो हाथ जिसे सिमते उठा गनी कर दिया, हाथ जिसे सिमते उठा गनी कर दिया, मौजे बहरे समात पेला खुसलाम मुस्तफा जाने, खुसलाम शमए बज़ में हिदायत पेला, खुसलाम शमए बज़ में हिदायत पेला। शाबाश, मथे सलाम पढ़ो। अल्लाह खुश रखंदो। हाणे साईं जो दुआ जा हथ खया त हे हथ छा तो समझी? अरे जिन हथन के खुदा पंहिंजो हथ चवे, जिन हथन के खुदा पंहिंजो हथ चवे,
चयो थई या न चयो थई नबी साईं जे हथ के खुदा पंहिंजो हथ चयो वा या न चयो वा चयो आ नी त पो बेवकूफ नादान अञा नथो समझे त जॾहिं अल्लाह पंहिंजे हबीब जे हथ खे पंहिंजो हथ थो चवे त ॻाल्हि पट पधर ते पई आहे त पोइ रब जे हथ में बि सभु कुझु आहे त नबी साईं जे हथ में बि सभु कुझु आहे। अल्लाह अकबर या रसूल अल्लाह या अली हक चार यार दम दस्तगीर वाह जो एड़ा जे नारा लगन त वाह जो साह पटियो हेडो साईं जा हथ खणण ऐं अचे थी उन्ही शख्स जे माल में बरकत पई। छा थोड़ो ॻाल्हायो माल में जो बरकत पई त मदीने पाक जे शहर में माल मापी न पियो सघे माल निकतो शहर मदीनो छॾी ॿाहिरि वञी बरपड़ बयाबान में रहियो जाबलू इलाइक़े में रहियो एतिरो त माल जे मोहब्बत में मस्त थी वियो जो 8 ॾिहाड़े मदीने पाक में मस्जिद नबवीअ में नबी साईं वटि जुमे जी नमाज़ बि पढ़ण न पियो अचे तॾहिं तो फिटाई चवे त माण्हू घुरनि माल ऐं सभु ॾींहं घुरा सुपरी दुनिया तह दोस्त ता फिदा करया फिलहाल कयो नाम निहाल मुखे महबूबन जे हाणे ॿुध जाए एते वाह बि हाणे हिते तिॾो तिॾो अॻुणो जो चई वियो त सभु कुझु ख़बर अथसि पोइ ईअं खणी चवे हा पंहिंजे उन गुलाम खे त दुआ घुरंदो माल थींदी मदीनो छॾे वेंदे नमाज बि जमायत सां पढ़ण न ईंदे चुप करे वेही रहो ईअं छो न पियो चवेसि चइबो त ख़बर कान आहे नबी साईं खे सभु ख़बर आहे चवेसि हा जे ईअं चवेसि हा नी त वरी ॿिए पासे ॾांहुं तूं टिट न ॾे हा बाबा हुजेसि हा कुझु हथ में त ॾिएसि हा नी कसम थी क़ुर जो चवे न चवे बाबा हो रड़ियूं करे 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 काकड़ो लही पिस हुजे सहा कुझु वस में त शाहूकार करे सहा गनी करे सहा मिड़ई ये ॻाल्हियूं करे टारे छॾियईंसि इंशाअल्लाह तबारक व तआला जे मैदान कंदे दस्तगीर जा मुरीद तोखे मारे वेंदा। हाणे अर्ज़ कयां हिकिड़ो हे त मां तकरीर कंदो रहियुसि जबल झागींदो रहियुसि क़ुर पाक मां आयतूं पढ़ंदो रहियुसि तव्हां प्यारी जमायत जे दिलि खे मसरूर कंदो रहियुसि महबूब जे इश्क ऐं मोहब्बत सां बस करे ॾिठो हेड़े ख्याल आहे अलाए न आहे ईअं हाणे जेके मां इहे क़ुर पाक जूं आयतूं पढ़ियूं आहिनि वरी मां इहे रिपीट थो कयां माना उन्हनि खे वरजायां थो रिपीट माना वरजायां पोइ जेॾी महिल मां इहे इश्क जे मैदान में हलां थो पोइ जेॾी महिल साह अचे पटिया त पोइ तव्हां सुभान अल्लाह चइजो ईअं अल्लाह ताला तो फरमाए पियो त इंसाननि जे वास्ते अल्लाह रऊफ़ बि आहियां त रहीम बि आहियां मुझो मदीने वारो मोमिनन जे लाइ रऊफ़ भी याद रहीम भी आ मां मुसलमानन जो अल्लाह मददगार आहियां त मुझो रसूल भी मददगार आ मां अल्लाह भी हादी त मुझो रसूल भी हादी मां रब भी सिधो रस्तो ॾेखारींदड़ त मुझो रसूल भी सिधो रस्तो ॾेखारींदड़ मां अल्लाह भी ऊंदा हिन खां कढी नूर जे तरफ़ आणिया मुझो मदीने वारो भी ऊंदा हिन खां कढी करे नूर जे तरफ़ आणे मां अल्लाह भी पाक कंदो आहियां त मुझो रसूल भी पाक कंदो वा इज्जत मां अल्लाह जे लाइ भी आ इज्जत मुझे रसूल जे लाइ भी आ मां अल्लाह भी दींदो आहियां त मुझो रसूल भी दींदो वा मां अल्लाह भी गनी कंदो या त मुझो रसूल भी शाहूकार कंदो वा मां अल्लाह भी नेमत कंदो या त मुझो रसूल भी नेमत कंदो वा मां अल्लाह भी नूर आहियां त मुझो मदीने वारो भी नूर आ मां अल्लाह भी गैब ॼाणंदो या त मुझो रसूल भी गैब ॼाणंदो वा मां अल्लाह भी हाकिम आहियां त मुझो रसूल भी हाकिम आ वाह इन तकरीर जे दौरान हलदे हलदे वरी कुरान जूं आयतूं याद अचे बीठियूं हिकिड़ी हेॾां अचे बीठी ॿी हेॾां अचे बीठी अल्लाह ताला तो चवे त वनहनु अक़रबु इलैहि मिन हब्लिल वरीद
ॻाल्हायो वनहनु अक़रबु इलैहि मिन हब्लिल वरीद। अल्लाह ताला तो फरमाए तो मुंहिंजा बाना मां तव्हां खे साह जे रग खां बि रब वेझो आहियां। ॻाल्हायो वरी पंहिंजे रसूल जवाब दे तो जवेद अन्नबिय्यु औला बिल मोमिनीन मिन अनफुसिहिम। अल्लाह ताला तो फरमाए तो मुंहिंजो रहमत वारो रसूल मोमिनन खे पंहिंजे साह खां वधीक वेझो। छाजो जोड़ो तो चवे त काथे लाड़काणो काथे मदीनो। खुदा तो चवे त मोमिनन खे मुंहिंजो रसूल पंहिंजे जानन खां वधीक वेझो आ। मोमिनन खे, बेईमानन खे न, बेईमानन खां दूर आ, परे आ। जे मोमिन आहे त खुदा कुरान में चवे तो त हिन वक्त तू हिते वेठो आ न, पीउ परे थी, माउ परे थी, पुट परे थी, ज़ाल परे थी, भाइर परे थी। जे मोमिन आ त मदीने वारो गॾु थई। कुरान पुॼई, कुरान खे मञ। बाक़ी ॻाल्हि ॿुधाई न, इहो जेको भिटाईअ जो मां शेर पढ़ियो हो न, पढ़ियो हो न, जो है अहद अहमद पान में अल्लाह अहद अहमद पान में कान्हे भी आई आहे लिकल लतीफ चए सामी सजाई जोगी जुदाई मता भूरा भाईए। लतीफ सोने चयो रिसाले के इत्ते पूरो कया तम्मत बिल खैर खास खत्म शुद्ध खास। पर मदीने वारे जी शरीयत हीअं मथों बीठी आ, इन्हीअ सां मोह ॼा न त इहे मुल्ला अॻे ई बाथा अलाए छामो छा चवनि। हाणे भिटाईअ जे मथों इन्हनि जी इहा कावड़ इन्हीअ जे करे हूंदी आहे जो नबी पाक जो शान बयान कयो अथई। हर उहो वहाबीअ जो दुश्मन आहे जेको रसूल जो आशिक़ आहे। ईअं आहे या न आहे? खुदा जे ज़ात जो कसम आहे त पोइ इहो भिटाईअ सोणे वञी शेर चयो त अहद अहमद पाण में विचा मीम फ़र्क़। पोइ हाणे आहे मुस्तग़रक़ आलम इन्हीअ ॻाल्हि में। बस असां सुन्नत जमात जो अक़ीदो आहे, इहो ई असांजो ईमान आहे त मदीने वारो खुदा नाहे। मदीने वारो ॾाढा था ॻाल्हायो, खुदा नाहे। असांजो कहिड़ो ईमान अक़ीदो आहे त खुदा खां, अरे सभु ख़बर अथव, ॾाढा था चओ मदीने वारो खुदा नाहे, खुदा खां जुदा नाहे। इहो ई त सबबु हुयो जो हज़रत अबू बकर सिद्दीक़ के मदीने जे साईं पंहिंजे चांदीअ जो वींडो मुंडी मुबारक लाहे करे बिस्मिल्लाह जे तरकीब में फ़खरुद्दीन राज़ी लिखियो आहे तफ़सीर कबीर में। साईं फरमाए तो अबू बकर जी मुंहिंजा साईं पाण फरमाए हेॾे आयो, पाण फरमाए ये मुंडी खण उक्तुब अल्लाह, हिन जे मथो लिखराए अच अल्लाह। हज़रत अबू बकर सिद्दीक़ ॿाहिरि निकितो, अकुल इश्क जो झेड़ो हलियो। और अबू बकर सिद्दीक़ सोनो सैयदन जो नानो अथव, सैयदन जो नानो। छो त अबू बकर सिद्दीक़ जी पड़पोटी छा चयो में हज़रत अबू बकर सिद्दीक़ जो पुटरा मुहम्मद, मुहम्मद जो पुटरा कासिम, कासिम जी धीउ जो नालो उम्मे फरवा जेका इमाम मुहम्मद बाकर जे निकाह में आई, जंहिंजे पेट में इमाम जाफर सादिक पैदा थियो। अबू बकर सैयदन जो नानो बणजी पियो। खणी आ किताब लिखराया हिन जे मथो उक्तुब अल्लाह। हाज़िर साईं अकुल तो चवेस त ॻाल्हि ॿुधो अबू बकर, तोखे मिठे मुर्शिद जो हुक्म आहे त सिर्फ़ लिखरा अल्लाह। इश्क तो चवेस त काॾे थो वञे? जॾहिं अल्लाह ताला नबीअ खे पाण खां जुदा नथो करे त तूं छो थो जुदा करेस? जेड़ी मल जो सोनारे वट पहुतो त अकुल जे मथो इश्क गालिब अची वियो।
लिखण वारे खे चई हिन मुंडीअ जे मथां लिख अल्लाह भरसा लिखेसि मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। लिखजी वियो। जेॾी महिल जो मुंडी खणी करे जे हसनैन करीमैन जे नाले जे बार में पहुतो मदीने वारे साईं जो मुंडी मुलाहज़ा फरमाए ॾिठई त अल्लाह भरसा मोहम्मद वरी साईं जे इस्म मुबारक दा अबू बकर सिद्दीक। पाण फरमायो अबू बकर जी साईं एरिया मां तोखे छा चयो त मुंडीअ जे मथां छा लिखराया? चइसे अल्लाह। के मुंहिंजो नालो छो लिखरायो थी? अर्ज़ कई त जने अल्लाह ताला तोखे पाण खां जुदा नथो करे, मुंहिंजो इम्तिहान हो, आज़माइश ही। मुंहिंजे इश्क मूंखे इजाज़त न ॾिनी, मुंहिंजे मोहब्बत न सठो त मां अल्लाह साईं खे तोखां छो जुदा कयां? साईं मां लिखण वारे खे चयो त मुंहिंजे अल्लाह साईं सां गॾु मुंहिंजे महबूब मिठे जो बि नालो लिख। साईं मां लिखरायो आहे, पोइ हाणे रंज रहे राज़ी रहे। पाण फरमाए त ठीकु आहे, हल मां त अल्लाह सां गॾु। हे पंहिंजो नालो छो लिखरायो थी? ख़ुदा जे ज़ात जो कसम आहे, चई मूंखे कसम आहे तुंहिंजे सुहिणे चेहरे जो महबूब त लिखण वारे खे मां न चयो आहे त को मुंहिंजो नालो लिख। मां केरु आहियां साईं? मां न लिखरायो। अञा पूरो जवाब न ॾिनई। अल्लाह ताला जिब्रील खे फरमाए त वारो कर भॼ मुंहिंजे राणे खे वञी मां रब जा सलाम ॾे, चवेसि त अबू बकर खे झणक न ॾे। हिनीअ जे मोहब्बत न सठो त मां मदीने वारे खे रब खां जुदा छो कयां? मां रब जे रहमत जो दरिया मौज ते आयो। मां रब चयो त अबू बकर खे मोहम्मद खां मां छो जुदा कयां? इहो अबू बकर जो नालो तुंहिंजे नाले सां गॾु मां रब जे ज़ात लिखराए छॾियो आहे। ॻाल्हि ॿुधो, सभु कंहिंखे पंहिंजो पंहिंजो अक़ीदो मसलक मुबारक हुजे। असां अबू बकर उमर उस्मान जा मुरीद आहियूं। हथा दब जा ॿधी करे मां शीयन खे बि अर्ज़ थो कयां त अबू बकर उमर जे मथां लानतूं तबर्रा न कयो। यज़ीद जे मथां, फिरौन जे मथां, शिमर जे मथां, खोलीअ जे मथां लानत कर। असां तोसां अॻ में ॿधल। बाक़ी जेकर अबू बकर उमर जे मथां लानतूं तबर्रा कंदे त पोइ तोसां बि अहिड़ो विढ़ंदासीं जो राज ॾिसंदा। ऐं जेको न इहो जेको भितर ते तूं लिखे थो त सुन्नी शिया भाई भाई, इहा महिरबानी करे वरी न लिखराइजांइ। जे लिखाई असांखे क़ुर मथे ते रखो त असां न लिखायो आहे। तूं असांजो छाजो भाउ आहे? तूं अबू बकर उमर उस्मान जो दुश्मन आहे, अॻ में असांजो दुश्मन आहे। बाक़ी अबू बकर उमर जो गुलाम थी वॾो भाउ तूं, नंढा असां तुंहिंजा पेर धोई पीअंदासीं। जे अबू बकर उमर जो दुश्मन आहे त असांखे वॾे बूटियूं डेग में विझो, जे न विढ़ूंसि त असांखे चइजां त तुक थी। तंहिंजे करे असांजे दिलनि खे आज़ारियो न। हे मदीने वारे जो शान आहे। हाणे हेॾे ॿ ॻाल्हियूं ज़रूर मां कंदुसि जेके तव्हांखे ॿुधणियूं पवंदियूं। जेके क़ुर पाक मां इहे सिफ़तूं तव्हां ॿुधियूं अल्लाह जूं ऐं अल्लाह जे हबीब जूं, सुभाणे चवंदा दादा इहो त शिरक करे वियो। छा करे वियो? अल्लाह सां गॾाए वियुसि। मां किथे गॾायो थमांसि? किना क़ुर अल्लाह तो पाण को जुदा करेसि कोन थो। जेका सिफ़त रब जी सां नबीअ जी, मां क़ुर पढ़ियो आहे, ग़लति ॻाल्हि न कई आहे, हदीस न पढ़ी आहे जो हदीस खे ज़ईफ़ चवंदे रावी हेड़ो तेड़ो ग़रीब नाहे क़ुर, ग़रीब नाहे क़ुर, मुक़द्दम आहे क़ुर खे न मञींदे क़ुर कंद मञंदो। बाक़ी सिर्फ़ रुगो फ़र्क़ु हे आहे त इहे सिफ़तूं अल्लाह जूं ज़ाती हिन मदीने वारे जूं अताई आहिनि। इहे सिफ़तूं अल्लाह जूं ला महदूद आहिनि, मदीने वारे जूं महदूद आहिनि। इहे सिफ़तूं अल्लाह जूं क़दीम आहिनि, मदीने वारे जूं हादिस आहिनि। सभु तमाम जहिड़ा ॼट कोन वेठा आहियो, लिखिया पढ़िया वेठा आहियो, ज़ाती अताई बराबरि आहिनि, क़दीम हादिस बराबरि आहिनि, ला महदूद महदूद बराबरि आहिनि, गैर मखलूक मखलूक बराबरि आहिनि। जॾहिं न आहिनि त शिरक जो साल पैदा न आहे। बाक़ी अल्लाह ताला पंहिंजे हबीब जो ज़िक्र शान बयान कयो आहे, जेको क़ुर में सो असां मखलूक ताईं ॿुधायूं था त आशिक़नि जूं दिलियूं टरी पवनि, दुश्मननि जूं दिलियूं सड़ी पवनि। बस हाणे हिकु बजे हा नात है हा हा 2-3 मिंटनि खां तूं हुकुम कर, जेतिरो चवे तेतिरो मां ॻाल्हाईंदुसि। मां थकिजण वारो आहियां ई कोन। हेॾे तवजो करे ॿुधो छा हुयो। हुते आयासीं त के आशिक़ अहिड़ा
साईं बेटा ये जा बैत बुधाए जा कुरान खणाए जेड़ी मतलब तू पढ़ंदो आ त असांखे बुलबुल सिंध याद ईंदो आ। हाँ साईं पढ़ंदो आया वरी को आयो ओ साईं अज तक हीअ दिल ठार जाए हीअ ॻाल्हि कजाए वरी कंहिं टे अचे पासो वरितो चई साईं वहाबिन बि साड़े छॾियो आहे तव्हांजे मौलविन खे त क़ुरान ई पढ़णु कोन थो अचे अॼु त महिरबानी करे के क़ुरान जूं लोलियूं ॿुधाइजांइ। पोइ मां स्टेज ते वेही पंहिंजे दिलि में फ़ैसिलो कयो त सभु इहे ॻाल्हियूं पंहिंजनि पंहिंजनि इश्क जे मक़ाम ते कंदासीं पिया पर हाणे इन जान जे ॻाल्हि खे तरजीह ॾियूं। जेको मता सुभाणे चवे त मां हेॾो सारो ख़र्च कयो कंधु खणी नथो सघां असांजे आलमनि क़ुरान न पढ़ियो बसि पोइ मुंहिंजे वार वार में बसि ईअं जज़्बो मोहबत अचे वई चए मतिलबु 2 कलाक वाइज़ कयां पर 2 कलाक क़ुरान पढ़ाइजो जीअं सुभाणे वहा बि सुबुह जे नमाज़ ते मस्जिद ॾे बि अचे न सघे बसि छो त सुबुह जो मस्जिद में ईंदो त हो त को वठी जल ॿुधु असांजो राति मौलवी छा थो चवे हाणे। बाक़ी जेकॾहिं रहमत वारे जो मीलाद मल्हायो अथव त महबूब जी अमड़ थी चवे पई त बाख फुटीअ जो टाइम आहे 12 जी राति आहे सूमर जो वार आहे वेठी आया पंहिंजे कखाड़ीअ झूपड़ीअ में जेॾी महिल रहमत वारे महबूब जे विलादत जो टाइम क़रीब थियो अल्लाह आदियूं कूंज करीब जूं अॼु वाधायूं वाह मन मुरादूं पुनियूं थियूं सरायूं सा आंदा पिरी अल्लाह सॾ असांजा साब पिया। महबूब जी अमड़ थी चवे पई त महबूब जे घरड़े में अकेली अस बाबो कोन हुस फोत थी वियो हो ससु बि मांखे न हुई त चवां थी त बचड़ो जो ॼमणंदो त सॼो इंतज़ाम उहा कंदी बचड़े खे विंजारींदी लटड़ा कपड़ा पाराईंदी कातड़ी छुरी खणी अचे नालो कटींदसि सुरमो पाराईंदसि विंजारींदसि। महबूब जी अमड़ थी चवे पई त सॼो इंतज़ाम मां अॻ में करे छॾियो हो सुरमो बि रखी तयार करे छॾियो हुम फणी तेल छुरियूं लटड़ा कपड़ा तेल बि वरी गॾु करे रखी छॾियो हुम 2-2.5 सेर गुड़ जा बि रखी छॾिया हुम त रब मुंहिंजी हंज आबाद कंदो त मां पंहिंजे बचे जे ख़ुशीअ में मिठाई विरहाईंदसि। अल्लाह महबूब जी अमड़ थी चवे पई त मुंहिंजे महबूब बचड़े जी जेॾी महिल जो विलादत बासआदत थी त मुंहिंजो बच्चो रुनो न कंधड़ो वरा जो ॾिसां त मुंहिंजे पुनल पुट जो सिर मुबारक सजदे में आ कन जो वञी लबन ते रखियमि त गुनहगार उम्मत खे पाण यादि पिया फरमाइनि त कुदरती आवाज़ पियो अचे त इशहदू या मलाइकती इन हबीबी ला यनसा उम्मतहु इंदल विलादत फकैफ यनसाहा इला यौमिल क़ियामा। अल्लाह ताला तो फरमा पियो त मलाइको तव्हां हिन ॻाल्हि जा गवाह रहिजो ॿियनि नबियनि जो बि ॼमण ॾिठो अथव मुंहिंजे हबीब जो बि ॼमण ॾिसो जेको ॼमण जे वक़्त में गुनाहगार उम्मत खे नथो विसारे त क़यामत में कीअं विसारींदुनि। छो न लतीफ़ चवे त ॿारो जा बि या बि घणा पर मुंहिंजो पुनल सिर सभिनी चोगे ते चढ़ी करे कंदो वर विलहन मथे बाज़ूर निशल हो तू धरींद हथड़ा महबूब जमाती चवे पई त हाणे मां इरादो कयो त हारो सिंगार करायासीं विंजारियासीं ये कुदरती आवाज तो अचे पियो त आमना ये गरम पानी जेके रखिया थी ये पंहिंजा खण तेल खण फणियूं खण सुरमा खण अल्लाह ताला पंहिंजे हबीब खे सिंगारे मोकिलियो आहे। ॾिसो ॻाल्हायो त सही न अल्लाह ताला पंहिंजे महबूब खे सिंगारे मोकिलिया। महबूब जी अमड़ थी चवे त हीअं जो बचड़े ॾे ॾिठुमि त वहतल सिहतल विच ते सींध मुबारक निकतल दोशे मुबारक ते मोहरे नबूवत जो सर्टिफिकेट लॻल नाड़ो दुनु कटियल सुन्नत तुहर थियल उगड़ जे मथां कुदरती कपिड़ो पयल अखियुनि में कजल पयल लपन के लाली लॻल पान सुर्खी अखा सवाया ॾाढा सुभाणे अल्लाह न चयो मां न पढ़ंदुसि बसि न रब्बना तक़ब्बल पाल सुर्खी अखा सवाया लाल लब महबूब जा तू
तू त पंहिंजो बूथ ॾिसो बे अदब महबूब जा पान रखिया का सवाया लाल लब महबूब जा तू त पंहिंजो बूथ ॾिसो बे अदब महबूब जा हू मोहम्मद तू ममलो हम सरिया में हैफ थई हू मोहम्मद तू ममलो हम सरिया में हैफ थई हिक लक़ब तुंहिंजो लहाबी लख लक़ब महबूब जा तू त पंहिंजो बूथ ॾिसो बे अदब महबूब जा भाल सुर्खीअ का सवाया लाल लब महबूब जा तू त पंहिंजो बूथ ॾिसो भागवारने आइन भागने जीन तहदी भेटया भागवारने आइन भागने जीन तहदी भेटया तुझे पियो डाडे खवदे हसब नसब महबूब जा तू त पंहिंजो बूथ ॾिसो बे अदब महबूब जा पान सुर्खीअ का सवाया लाल लब महबूब जा तू त पंहिंजो बूथ ॾिसो बे अदब महबूब जा पंहिंजे मर्ज़ीअ ते खुदा मखलूक जा चेहरा चिटिया पंहिंजे मर्ज़ीअ ते खुदा मखलूक जा चेहरा चिटिया संदस मर्ज़ीअ मुताबिक वसफ सब महबूब जा तू त पंहिंजो बूथ ॾिसो बे अदब महबूब जा पान सुर्खीअ का सवाया लाल लब महबूब जा तू त पंहिंजो बूथ ॾिसो बे चूह में सुहिणे खां ज़्यादा को बि सुहिणो कोन चूह में सुहिणे खां ज़्यादा को बि सुहिणो कोन पंहिंजा हथ फरमाइया पंहिंजा हथ फरमाइया हथ पाक रब महबूब जा तू त पंहिंजो बूथ ॾिसो बे अदब महबूब जा पान सुर्खीअ का सवाया लाल लब महबूब जा तू त पंहिंजो बूथ ॾिसो बे थियो अधो अध चंडू सिजु लहक वापसि आयो थियो अधो अध चंड सिजु ओलह का वापस आयो मोजज़ा है बई ॾिठा सारे अरब महबूब जा तू त पंहिंजो बूथ ॾिसो बे पान सुर्खीअ का सवाया लाल लब महबूब जा तू त पंहिंजो बूथ ॾिसो बे अदब इल्म में आही करो पर अकुल जो कोन्हे ज़रो इल्म में आही करो पर अकुल जो कोन्हे ज़रो